विशा हेस्को हैदराबाद गाड़ी खातो जो इंजीनियर ज़फ़र सोलंकी 25 लाख रुपया हड़प कया आहिनि। नोटिस वरितो वञे। रिटायर्ड उस्ताद इमामुद्दीन खोसो पारां विशा में साफ़ी नालो एहतिजाज, जंहिं जो चवणु आहे त गुज़िरियल 5 सालनि खां पैसनि जो आसरो ॾेई रहियो आहे, जेको हेस्को इख़्तियारनि खे फ़ौरी नोटिस वठणु घुरिजे। इंजीनियर ज़फ़र सोलंकी मथां फ्रॉड ऐं पैसा हड़प करण जा हैदराबाद जकमाबाद में बि केस दाख़िल थियल आहिनि। इंजीनियर ज़फ़र सोलंकी असल जकमाबाद जो रिहायशी आहे, जेको हिन वक़्तु हैदराबाद में रहे थो। मूंखां कारोबार जे लाइ पैसा वरिता, जेके हाणे वापसि ॾियण लाइ तयारु नाहे। तक़रीबन 3 साल अॻु बि करप्शन जे इल्ज़ाम हेठि नौकरी तां बरतरफ़ थी चुको आहे, जंहिं बाद ॿीहर बहाल थी। हिन वक़्तु गाड़ी खातो हैदराबाद में हेस्को इंजीनियर तौरु ड्यूटी करे रहियो आहे। मूं वटि समूरी लिखत मौजूदु आहे। सालनि खां पैसा ॾियण जो आसरो ॾेई रहियो आहे, जेको लिखत में हेस्को इख़्तियारनि समेत वफ़ाक़ी इदारनि खे दरख़्वास्तूं ॾियण बावजूदि को तदारुक न थियो आहे। रिटायर्ड उस्ताद मुतालबो कंदे चयो त वफ़ाक़ी वज़ीर पाणी बिजली चेयरमैन वापडा हेस्को चीफ CEO AC वापडा खे फ़ौरी तौरु नोटिस लाइ अपील कयां थो त फ्रॉड करे पैसा हड़प कंदड़ हेस्को इंजीनियर ज़फ़र सोलंकी खे हटाए मूंसां इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।